अवामी न्यूज़ में खबरन जो सिलसिलो हलंदड़ है। अवांखे खिपरो में खबर ॾींदा हलूं तो खिपरो पुलिस मिरपुरखास में اريگيشن ڪالوني में छापो हणी मुबीना तौर ते अगवा ॼाणियल नौजवान ارباب چانھيون के बाज़ाब करे वरितो आहे। जॾहिं खिपरो पुलिस ارباب چانھيون जी फरियाद ते हिकु औरत नजमा जंज अल्लाह बचायो जंज वारिस मसीह अमीन ऐं मठान मक्सी ख़िलाफ़ अगवा जो केस दाख़िल करे केस में ॼाणियल हिकु औरत नजमा जंज अल्लाह बचायो जंज वारिस मसीह खे गिरफ़्तार करे वरितो आहे। ॿिए पासे गिरफ़्तार थियल अल्लाह बचायो ॿुधायो त असांजी छोकिरी ارباب खे परणायल हुई। असां ارباب खे अगवा नाहे कयो, उहो पाण आयो घर में सुतल हो त पुलिस छापो आयो। जॾहिं गिरफ़्तार थियल नजमा ॿुधायो त असांजी छोकिरी खे मुड़ुस ऐं साहुरा तंग कंदा हुआ, उन करे असां तलाक करणु चाहे थे त असां ते नाठी कूड़ो केस दाख़िल करायो। ॿिए पासे एसएचओ खिपरो गुलाम शबी दिलवाणी ॿुधायो त ही गुरु छोकिरियुनि जी शादी पैसनि वारनि सां कराए उनखां पैसा वठी वरी तलाक कराए ॿिए पासे शादी कराईंदा हुआ। असां अगवा थियल नौजवान बाज़ाब करायो, वधीक जांच कंदासीं। पुलिस कूड़ माना झले आई है, मुझे न्याणे केस कयो है ते मूंखे अगवा करे विया आहिनि। हीउ पाण आयो ख़ुशी सां मुंहिंजी घरवारी सां गॾु उते राति उते पुलिस आई रेड कई। माना कल्ह ॾींहं जो वेठो आराम सां सुतो पियो, मानी बानी खाराईसीं ऐं मूं ते बि एफ.आई.आर कटाई। 4-5 ॿिया ॼणा आहिनि बेगुनाह, ऐं पंहिंजी ड्यूटी थोसि राति जो ऐं शाहिद बि आहिनि, गवाह बि आहिनि, हर चीज़ मूं वटि मूं ते कूड़ी एफ.आई.आर मूं ते कटाई, मुंहिंजी घरवारी ते हर शइ। अच्छा, छो तव्हांजे ख़िलाफ़ थियो आहे? मुंहिंजी न्याणी असां परनाई, ठीकु आहे न, असां हुन चयो असांजो फ़ैसिलो थियल आहे, असां वटि हर शइ मौजूदु आहे। हुन लिखी बि ॾिनो आहे। हुन नंढी न्याणी 15 सालनि जी आहे। हुन चयो भई महीनो 15 ॾींहं मूं वटि रहंदी, महीनो मां वटि रहंदी। मुंहिंजी घरवारी आई मिलणु त उन खां इहो फसी झेड़ो थियो बसि। पुलिस असांजो घरू मसइलो हो थोरो मुंहिंजे नाठी खां, उन जे मसइले में वठी आई। अच्छा, कहिड़ो मसइलो हो? मसइलो इहो छोकिरी खे जाम तंग कंदा हुआ, जाम छोकिरी तंग हूंदी। छोकिरी जेॾी महिल आउं फ़ोन कंदी छोकिरी रोंदी हुई, मूंखां उहो बर्दाश्त कोन थियो। छोकिरी जे 18-19 साल उमिरि आहे। अच्छा, पुलिस चए थी चवंदा तव्हां छोकिरियूं परणाए पोइ वरी उन्हनि खां पैसा वठंदा, जो पैसा बंदि थींदा आहिनि पोइ तलाक ॾियारे ॿिए पासे परणाईंदा आहियो? न, कॾहिं बि नथो थी सघे। छोकिरी जी घणा दफ़ा शादी कराई आहे? अॼु ई पहिरियों चकर। जी हा। घणियूं न्याणियूं तव्हां? मुंहिंजूं न्याणियूं माशाल्लाह 4 आहिनि। वॾियूं आहिनि? न, हिन खां नंढियूं आहिनि। वॾी वॾी इहो आहे। अच्छा, तव्हां घणा पैसा वठी शादी कराई हुई? शादी कराई हुई, पैसा कोन वरिता हुआ, ठीकु आहे न। मां मुंहिंजी रिश्तो करायो आहे, उन खां शादी कराई आहे। लेकिन इन जो कारोबार मुंहिंजी माउ चयो जाम वॾो आहे। इन्हनि जो पंहिंजो माइट मामद चानियो उन मूंखां फराड कयो आहे। उन कसम कूड़ा खयां हुआ, अचे इन वटि कारोबार जाम आहे, ऐं तुंहिंजो आहियां, मामू आहियां, तुंहिंजो पीउ आहियां, तूं महिरबानी कर तुंहिंजी छोकिरी ते ॾे, ख़ुशि रहंदी। ऐं हितां खां कल्ह जेको आहे सो तक़रीबन 2:30 बजे मूं वटि जेको आहे सो माण्हू आयासीं। असांजो भाउ आहे ارباب अली چانھيون, उन जेको आहे सो जिंजू आहिनि ميرپورخاص मां, उतां शादी कई। सो कल्ह राति ॿुधायूं त उनजी ससु आई उते, 1.5 साल खनि थियो शादी खे। उज़मा मसमात उज़मा सां शादी कई। सो वक़्तनि शादी खां पोइ असांखे फुरींदा रहिया, पटींदा रहिया। हाणे हुननि जी नियत ख़राबु थी। सो कल्ह राति ससु जेका आहे उनजी छोकिरे जी ارباب जी उहा आई राति जो 12 बजे। ॼण वटि चांहि बांहि पीतई। चांहि बांहि पीअण खां पोइ जेको आहे सो हुनखे चई पंहिंजे नाठी खे त तव्हां हलो ऐं मूंखे गाॾी ते छॾे अचो। गाॾी थोरो छिॾो बीठी हुई। सो पोइ उते जेॾीमहिल ही गाॾी ते फरलांग पंध जो अॻिते विया आहिनि त उते ॿी हिकिड़ी कार बीठी हुई। उहा कार बीठी हुई। सो पोइ उन्हनि मां जेको आहे सो 2 माण्हू 3 निकिता। उन्हनि जेको आहे सो पिस्टल बि हुया उन्हनि वटि। सो उनखे खणी गाॾी में विझी खणी हलिया विया मिरपुरखास। पोइ ارباب खे जेको आहे सो उते जेको सॼी राति उते तशदुद कयूं। पोइ असां हितां असांखे जो इहा ख़बर पई त उते आहे त असां हितां पंहिंजी पुलिस पार्टी वठी वियासीं, एफ.आई.आर दाख़िल कईसीं, पुलिस पार्टी वठी वियासीं। असां बाक़ाइदा वञी बरामद कयोसीं उन मगवी खे उतां। ऐं अॼु जेको आहे सो उन जा ارباب जा सहुरो ऐं ससु गिरफ़्तार कया अथऊं, जेके पाण क़बूल कनि था त असांखां बराबरि इहा ग़लती थी आहे। असां माण्हुनि जे चवण ते अची माण्हू वठी वञी हिनखे किडनैप इन करे कयो हो त असांजी छोकिरी मां हथु कढे। हाणे बज़ारि इहा शइ ॾिसण में आई आहे त हीअ हिकिड़ी गैंग आहे जेका विकिरो करे छोकिरियूं, हीअ छोकिरी बि विकिरो थियल हुई हिननि वटि ارباب वारनि वटि। त विकिरो करे ॾियनि था ऐं 1.5 साल खां पोइ उनखे फुरे पटे वरी उतां जेको आहे सो कराए पंहिंजो करे निकाह टोड़ाए वरी ॿिए हंधि था ॾियनि। सो असां 3 माण्हू इन गैंग जा गिरफ़्तार कया आहिनि। 2 घुरबल आहिनि, अञा मक्सी आहिनि उहे मिरपुरखास जा। इनशाअल्लाह इन गैंग ताईं पुॼंदासीं ऐं गिरफ़्तार कंदासीं। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील लाइ विज़िट कयो अवामी न्यूज़ फेसबुक पेज, यूट्यूब पेज ऐं अवामी न्यूज़ वेबसाइट।